जो नालो सिकंदर अली जूणे जो है। असां हिते लम्स में जी शाह नूरानी ग्रुप जो मां ग्रुप सदर हाँ। ऐं असां चार्ट ऑफ डिमांड वक्ती वाइस चांसलर इकरामुद्दीन उजण साहब के दिनो हुयोसीं जनवरी में। ऐं वरी असां उनजो रिमाइंडर दिनोसीं हाणे 12 तारीख़ मई में। पर उन में 15 ॾींहंनि जो टाइम दिनोसीं, उन ते अॼु ताईं माना को बि माना मसलो हल न कयो अथई। ऐं असां उन में इहो चयोसीं त असां 27 ते पंहिंजी तहरीक शुरू कंदासीं। उन में असां अॼु 27 तारीख़ आहे ऐं असां राब्ता मुहिम शुरू कई आहे। कारियूं पटियूं ॿधी ऐं सभिनी मुलाज़िमनि सां कुझु डिपार्टमेंटुनि में अञा मिलिया आहियूं, कुझु वरी अञा माना मिलंदासीं, उन्हनि खां सलाह मशवरो बि वठूं था। ऐं इंशा अल्लाह ताला असां पंहिंजा कम जेके हक़ आहिनि उहे वठण खां पोइ ई माना इहो एहतजाज ख़तमु कंदासीं। जंहिंमें फस्ट नंबर ते हाउसिंग सोसाइटी आहे, जेको असांखे माना लॉलीपॉप ॾिनो वियो आहे त सोसाइटी थी वई आहे, पर उहे असांखे लेटर जेके आहिनि उहे मिली चुका आहिनि, जंहिंमें को बि ज़िक्र कोन्हे सोसाइटी जो। जेके हितां लिखिया विया आहिनि उन्हनि में बि कोन्हे, जेके मथां आया आहिनि सिंध गवर्नमेंट मां उन्हनि में बि कोन्हे को। ऐं इहो सरासर माना मुलाज़िमनि सां माना धोखेबाज़ी कई थी वञे, जंहिंमें वाइस चांसलर ऐं लम्स इंतिज़ामिया ऐं लसवा जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे शामिल आहिनि। उन्हनि सां गॾोगॾु ॿ जेके सहाफ़ी आहिनि उहे बि इन में शामिल आहिनि। ऐं असांजो स्कूल जो जेको मुतालबो हुयो त स्कूल असांजो लम्स पब्लिक स्कूल हुजे, जेको असांजा ग़रीब मुलाज़िम आहिनि उन्हनि जा ॿार उते पढ़नि ऐं फ्री माना उन में तालीम हासिलु कनि। पर उनखे बि इंजोज़ ते ॾेई छॾियो अथऊं, इंजोज़ में। ऐं उहा बिल्डिंग बि पुराणी आहे। जीअं असां सां धोखो कयो वियो पाक तुर्क स्कूल में, ईअं सेम असां सां हींअर बि धोखो कयो वियो आहे, जेको ॿी कंपनी सां माना हिननि मुआइदो कयो आहे, पर इहो असांखे मुआइदो नामंज़ूर आहे। इन सां गॾु असांजा जेके मुतालबा ॿिया आहिनि, वर्दी अलाउंस आहे, ड्राइवरी अलाउंस आहे, माली अलाउंस आहे, ऐं जेका हाला जी पॉइंट आहे उहा फ्री। असिस्टेंट जेके आहिनि उन्हनि खे जेके टाइम स्केल जेको ॾियणो आहे उहो माना अञा न ॾिनो अथऊं। DPC जेका आहे उनखे रुलाए छॾियो अथऊं, उहा अञा न ॾिनी अथऊं। ऐं ॿियो लम्स कॉलोनीअ में पाणीअ जो वॾे में वॾो बहिरान आहे, जेको असांजा तलाउ हेठि ठहियल आहिनि वाह ते, कराची वाह ते, उते उन्हनि मां पाणी खणी आबे लम्स जे नाले सां उतां विकिरो कयो थो वञे। ऐं हिते असां वटि तमामु घणी खोट आहे, जेके असां हितां वञी ऐं कंहिं ॿिए हंधों पाणी भरे था अचूं। ऐं टैंकर बि असांखे माना नथा ॾिना वञनि लम्स मुलाज़िमनि खे। उन्हनि टैंकरनि जे मथां बि हिकिड़ो नाम निहाद जेको आहे उहो गुंडो माना रखियो अथऊं, जेको वाइस चांसलर जो ख़ासि माण्हू आहे। असां इहो बि मुतालबो कंदासीं त उन गुंडे खे साइड करे ऐं पंहिंजो जेको आहे जीअं पहिरीं सिस्टम हलंदो हुयो, जंहिं वटि पाणी न हूंदो हुयो त उहो कॉल कंदो हुयो उनखे टैंकर वारे खे, त उहो उनखे पाणी ॾेई वेंदा हुआ ऐं उहा सहूलियत हूंदी हुई, हर यूनिवर्सिटी में आहे। ऐं हिते सिर्फ़ु पाणी खपाइण जे चकर में ऐं जेके ॿ सहाफ़ी आहिनि उहे पाणी जी कमाई माना खाइण जे चकर में उहो पाणी असांखे नथो ॾिनो वञे।